गाबे खां ई रंभ कराई हा। वताए फ़क़ीर जो एक वधिक दिलचस्प ऐं सब खामोश किस्सो। ॻाल्हि खे पूरी तरह सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहिजो। साथियो, हिकिड़े भेरे वताए फ़क़ीर ढगी पे ॾुधी। गाबे खे वंग सां वंगे छॾियो हुआईं। खीर ॾूंदे खेसि गाबे खे धारण जो ख़्याल ई लही वियो ऐं वतायो फ़क़ीर पंहिंजे ख़्यालनि में मगन चारई थण ॾोंदो रहियो। सॼो गाबे गुबो हयो त वंग ढिरो थी वियो। वंग ढिरो थियण ते गऊं जो वठी लत हईं त लोटी वञी ऊंधी थी किरी। साथियो, एतिरे में वताए फ़क़ीर ख़ुदा ॾे मथे मुंहुं करे ॾिसी चवणु लॻो ते मौला साईं, जे मूंखे गाबो धारण विसरी वियो हो त मुंहिंजा मौला तूं ई खणी यादि ॾियानी हा। तो ढगी खां लत हणाए सभिनी खे बुख मारायो आहे। मौला तूं खणी गाबे खां ई रंभ कराई हा। साथियो, उम्मीद आहे त हिन किसे जो मक़सदु तव्हांखे समझ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।